वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी बचत पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त हुकूमत जी कोशिश आहे त अवाम ते घटि में घटि भार विधो वञे। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ईंदड़ 2 महीननि लाइ सरकारी गाॾियुनि जे तेल में 50% कटौती जो ऐलान कंदे चवणो हो त हिन वक़्तु ख़ितो सख़्तु बहरान जे वर चढ़ियल आहे ऐं जंग वारी सूरताल आहे। वज़ीर आज़म जो चवणो हो त पाकिस्तान सफ़ारतकारी ज़रिए मसइलनि जो हल चाहे थो। आयतुल्लाह ख़ामनाई ऐं संदसि घर भातियुनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार करियूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त दिलि ते पथर रखी तेल जी क़ीमतुनि में वाधि कई। ईंदड़ कुझु ॾींहंनि में तेल वधीक महांगो थींदो। जेकॾहिं सूरताल साॻी रही त तेल जी क़ीमतुनि में वधीक वाधि थींदी। वज़ीर आज़म जो वधीक चवणु आहे त आलमी मंडी में तेल जी क़ीमत 60 मां वधीक $100 थी चुकी आहे। मुल्की मईशत जो दारोमदार नार खां ईंदड़ तेल ऐं गैस ते आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त हाणोकी आलमी सूरताल खे साम्हूं रखंदे हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। आलमी मंडी में तेल ऐं गैस जूं क़ीमतूं मुक़ररु करणु पाकिस्तान जे इख़्तियार में नाहे। हुकूमत तवानाई बहरान घटि करण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी बचत पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त हुकूमत जी कोशिश आहे त अवाम ते घटि में घटि भार विधो वञे। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ईंदड़ 2 महीननि लाइ सरकारी गाॾियुनि जे तेल में 50% कटौती जो ऐलान कंदे चवणो हो त हिन वक़्तु ख़ितो सख़्तु बहरान जे वर चढ़ियल आहे ऐं जंग वारी सूरत हाल आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान सफ़ारतकारी ज़रिए मसइलनि जो हल चाहे थो। आयतुल्लाह ख़ामनाई ऐं संदसि घर भात जे शहादत ते ॾुख जो इज़हार करियूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त दिलि ते पथर रखी तेल जी क़ीमतुनि में वाधि कई। ईंदड़ कुझु ॾींहंनि में तेल वधीक महांगो थींदो। जेकॾहिं सूरत हाल साॻी रही त तेल जी क़ीमतुनि में वधीक वाधि थींदी। वज़ीर आज़म जो वधीक चवणु आहे त आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि 60 मां वधीक $100 थी चुकी आहे। मुल्की मईशत जो दारोमदार नार खां ईंदड़ तेल ऐं गैस ते आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त हाणोकी आलमी सूरताल खे साम्हूं रखंदे हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। आलमी मंडी में तेल ऐं गैस जूं क़ीमतूं मुक़ररु करणु पाकिस्तान जे इख़्तियार में नाहे। हुकूमत तवानाई बहरान घटि करण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि।